हुआ ज़फ़र? ख़बर पई त मुंहिंजे मथां फायरिंग करण वारा केरु हुआ? रईस, अञा ताणी त का ख़बर न आहे पई, पर इहा पक आहे त हाशिम वारनि अव्हां ते फायरिंग न आहे कई। इहा त मूंखे वक़्त थी वई आहे, पर उहे हमरा छो न आहिनि लथा जिन ससुईअ जो तक जन। ज़फ़र, ये हमरा ॻोल्हे हथ कर त मां इन्हनि खे हाशिम जे हवाले कयां। रईस, कोशिश में लॻा पिया आहियूं, अलाह कंदो त जल्द लभी पवंदा। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पचियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पचियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पचियो पियो आहे। रेसा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तोखे बि सलाम कयां छा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आऊं आहियां छड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर केॾी महिल हिन कपर। मूंखे इहा नथी ख़बर पवे त पीर साण जो इन ससवी सां चकर छा आहे। ख़बर पई बहादुर जो हथ न हथोड़ो आहे। हाणे ख़बर पइजी वई त पीर साण जो ई ससवी जो भाई पीआरो चकर आहे, पाण में भाउ भेण आहिनि। हाणे ख़बर पई। रईस, हिनखे ॿ टे दफ़ा मां बि हणां छा, जीअं अॻिते इहा ग़लती न करे। रेस, हाणे मूं तौबा कई, हाणे मां हलां थो। ओ मूंखे क़िस्मत मार कराई अबारे खोड़ारे। हाशिम खान, इन्हनि झेड़नि झटनि में छा रखियो आहे? कुछ भी न। तबाही बर्बादी को सवाइ कुछ भी न रखियो आहे। अड़े ओ ग़रीब जा ॿार चिपड़ी करे वञी ज़मीन में हर हलाए। बाबल साईं, मां माठ कीअं कयां? माण्हू मूंखे माठ करण ॾियनि ई नथा न। नबू कमदार मुंहिंजो ट्रैक्टर कायो, छा मां उनखे छॾे ॾियां? पीर करामत मुंहिंजे सॼे खानदान खे अगवा करे हलियो वियो, उनखे बि छॾे ॾियां? वात ॻाढ़ा छोरा ईंदे वींदे मुंहिंजे न्याणे जो दग था झले, उन्हनि खे बि छॾे ॾियां? न बाबल साईं न। मां इहा ज़िलत वारी ज़िंदगी गुज़ारे नथो सघां। हाणे इहो नबू कमदार त छा, पर बाबल साईं ही हथ पीर करामत जी ॻिचीअ में विझंदुसि। मां उनखे ज़िंदा कोन छॾींदुसि। पीर करामत ताईं तुंहिंजो पहुचण नामुमकिन आहे। इन पीर करामत सां हर वक्त खानगी ऐं सरकारी गार्ड गॾु हूंदा आहिनि। बाक़ी रहियो इहो शैताननि जो पापो नब्बू कमदार। इन नब्बू कमदार खे त मां पाण ई हा हा कराए वठंदुसि। इहो आहे छा मटड़े जो महिमान आहे? बाबल साईं, हाणे हा हा कोन थींदी, धमाका थींदा सॼे मुल्क में। रुगो बारूद जी धप हूंदी। हाशिम खान, इन जो मतलब त तूं मुड़ंदे न? कॾहिं बि कोन मुड़ंदुसि। बाबल साईं, उन्हनि मूंसां बेवाजिबी कई आहे। मां उन्हनि कमीणनि खे उफट मारींदुसि। ठीक आहे, ठीक आहे। हाणे चुप कर, घणो ॻाल्हायो अथई।
अगाल बुध अरे टाइम कट त इन पीरे सान रो थी अचो पीरे सान तुझी भाईटी ससुए के पांजी भेण बनायो आ दीन दुनिया जी भेण एहसान फरामोश न थियो टाइम कट तो न थी अचो हाज़िर बाबल साईं जॾहिं बि हुकुम कंदे हलियो ईंदुसि पर इनखे कोन छॾींदुसि खैर त आहे को खून वून थियो आहे छा हिते बसरा जड़ी कटे तड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया इहो अवाम जा मुहाफ़िज़ कानून जा मुहाफ़िज़ रोको बीठो तो हिते झंग वाझाए का शहरगिरी जी भी करे ख़बर अथई एहसान पीर जो आहिनि छोरीअ ससुईअ जो कड़ो तो चक्कर हले भाई छा पई चई दिमाग़ त ख़राब कोन अथई कहिड़ी मां फारसी थी ॻाल्हायां पई सूबेदार सुखिया सिधो सऊं थी चवां पई त इन्हे पीर एहसान जो ऐं ससुईअ जो कहिड़ो चक्कर आहे हल माई हाणे मूंखे तंग न कर वॾनि माण्हुनि जा हज़ारे चकर हूंदा आहिनि तोखे वरी पीरी में कहिड़ो अची चकर लॻो आहे सूबेदार सुखिया इन्हे ॻाल्हि खे हीअं मामूलड़ी न सम्झो वॾो मसलो थींदुई अमुन अमान जो सिलसिलो अथई इहा ख़बर अथई शाह ज़मान ऐं पीर एहसान में तकरार थियण वारो अथई चवनि था पिया त पीर एहसान जूं ख़राब अखियूं आहिनि ससुईअ में माई जेकॾहिं को मसइलो थियो न मसइले खे असां पाण ई मोड़ींदासीं तोखे छो अची ॻणती थी आहे हाणे तूं नंढड़ो ॿार आहे पुलिस तो कमाए पियो अञा मां वेही तोखे सम्झायां कोन आहे अजाई तो कन लाटार करे पियो मां चाहियां थी पई त अमुन अमान हुजे इन्हे करे थी ॿुधायां अमुन जो मुआफ़िज़ सूबेदार सुखियो गणती माई वरी तोखे अची वरितो आहे हाणे महिरबानी करे हलणी आला थी पई जो मां कहिड़ो वरी हिते पुलिस में नौकरी करण आई आहियां अरे किथे बात नहीं बारह नाग धिक्का खाओ हाँ हेलो मुर्शिद साईं याद पियो करे हेलो नहीं हल मुर्शिद साईं सां मिलो नबू कमदार या चमचागिरी छॾे मानी टुकरण लाइ वधी तो चमचागिरी कयो हां रघु कमदार असी ॾाड़ीअ में वञी इज़त जी मानी खा छो अचे पीढ़ीअ में पग लॼाई अथई बंदि कयो पंहिंजी इहा बकवास मां राति बेज़ार आहिनि ऐं कहिड़ी पाका जी मूड़ी आहियो जो वरी इहे ॻाल्हियूं था कयो तव्हां ते मुंहिंजी अखी कान थी ॿुधे इज़त सां हलो मुर्शिद साईं ॾे न त बेइज़तो कंदोमांव फिलहाल असां तोखे था बेइज़तो कयूं हले था वञी पंहिंजे मुर्शिद खे सलाम ॾे ऐं चइजांसि त जेकॾहिं हिन दफ़े तूं इलेक्शन खटी वई न पोइ ॿिन्ही हथनि सां सलाम कंदो साईं ऐं हा पंहिंजे मुर्शिद पीर करामत साईं खे इहो बि चइजांइ त जेकॾहिं लोंग ऐं मुराद तो वटि आया बि न त तुंहिंजा ख़ात्म न तुंहिंजा दुश्मन थी पोइ ईंदा मरंदव ताईं जल्दी मरंदव रुगो मूंखे पीर करामत ताईं रसन ॾियो तव्हांखे मौत ॿिन्ही खे खयो बीठो आहे ऐं तव्हां ॿिन्ही खे ॾिसां थो न त मुंहिंजे पुट ते टिंडड़ी थो चढ़नि गुमजाए शिकल पंहिंजी आहे हल था हल हल लॻड़ी हल फिरदौस बेगम अॼु दीनू कमदार एक वॾी अजीब ख़बर ॿुधाई आहे आउं त हैरान थी वियो आहियां त ईअं बि थी सघे थो अनवर खान छा ख़बर ॿुधाई अथसि फिरदौस बेगम ॿुधो अथमि त पीर एहसान ससुई सां शादी करण थो चाहे छा पर कुछ ॾींहं अॻु में तव्हां चयो हुयो त पीर एहसान शाह ससुई खे भेड़ करे विहारियो आहे ऐं अॼु वरी कहिड़ी ॻाल्हि था कयो जी तूं हैरान थी आई न फिरदौस बेगम इहा ॻाल्हि ॿुधी आउं बि ईअं ई हैरान थी वियुसि
पर दीनू कमदार चए थो त ॻोठ जे होटलनि ते इहा ॻाल्हि आम पई हले त पीर एहसान ससुई जे प्यार में चरियो थी वियो आहे ऐं मूं त इहो ॿुधो आहे त हुन पल्ले खां ससुई जो संग बि घुरियो आहे। इहो सच नथो थी सघे अनवर साईं, इहो कूड़ आहे। बिल्कुलु कूड़ हूंदो फिरदौस बेगम, पर आउं वरी बि हाशम खां इहा पक कंदुसि। अनवर खान ससी पल्ले जी धी आहे, हू सोन ते सेण मटाइण अॼु ताईं सिखी न आहे। ठीकु आहे फिरदौस बेगम, आउं हाणे हलां थो बनी ते। हिकिड़ो मिंट हेॾां अथसि। हा ख़ैर आहे, तव्हां हेॾां अचो। रिस बहादुर खान जी बचाइयो ख़ैर। बाबा जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं, माण्हू त कूड़नि जे मथां कूड़ पिया आहिनि। छा थियो आहे जानू? वरी को नओं मवण वतो आहे छा? इज़त आहे कान्हे ख़बर, ॻोठ में हुल पिया हलनि। पीर एहसान साईं ऐं जानू ॿुधाए, चुप छो थियो आहे? रिस ख़बर सुठी भी ना है, मां तो चाह तो पक्की भी ना है। माण्हू अजायो पिया पक कनि। वरी भी ख़बर त पए न, आख़िर थियो छा आहे? वैसे माण्हू पिया चवनि त पीर एहसान साईं ऐं ससुई। वैसे पीर एहसान साईं ससुई जे इश्क में चरियो थी पियो आहे। ॿियो छा पियो बाक़ी जानू? ईअं नथो थी सघे, सरासर कूड़ा। एहसान साईं खे ख़बर आहे त ससुई में मुंहिंजो साव आहे। पोइ एहसान साईं मूंसां वेसाघाती कीअं थो करे सघे? न जानू न, इहो नामुमकिन आहे, इहो नथो थी सघे। मां बि ईअं थो चाहियां रिस त इहा ख़बर कूड़ी हूंदी। माण्हू अजायो असांजे बारे में हुल पिया हलाइनि। इहा ख़बर असांजे कंहिं दुश्मन हलाई हूंदी। जेकॾहिं एहसान साईं कयो आहे न, त पोइ मां एहसान साईं खे बि ज़िंदा कोन छॾींदुसि। वैसे ये ॻाल्हियूं सरदार शाहज़मा जे ॻोठ में न, पर पूरे तर में हली रहियूं आहिनि त पीर एहसान साईं जो ऐं ससुई जो चक्कर ज़रूर आहे। पोइ थोरो या घणो कुझु माण्हुनि वधा बि कयो आहे, पर कुझु हक़ीक़त बि आहे। मूं सिर्फ़ ससुई जे करे पीर एहसान साईं जो चवण मञो ऐं उन हाशिम खे खून माफ़ करे छॾियो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन जे लाइ त पीर एहसान साईं मूंखे ससुई जो संग वठी ॾींदो ऐं मां इज़त ऐं एहतराम सां पंहिंजी ससुई खे हित वठी ईंदुसि। पर जेकॾहिं एहसान साईं दोस्त बणिजी मूंसां दगा कई आहे न, कौन छॾींदुसि मां हिन पीर एहसान खे, कौन तो मूंखे हिते कैद करे रखियो आहे ऐं तो मुंहिंजे मासा त लोंग जी भेण खे बि मारियो आहे। पोइ तूं मूंखे छो नथो मारी? मूंखे बि न मार न। तोखे बि वक़्तु अचण ते मारे छॾींदुसि। जॾहिं न तो दिलि भरिजी वई त कोन छॾींदोसि। तोखे मारण में
मुखे भला का देर लगंदी छा? मुखे अॼु जो अॼु मार, हाणे मुखे मौत जो खौफ ना है। हाँ ठीक आ, हाणे मां तोखे तमाम जल्द मारींदुसि। मुखे हाणे जो हाणे मारे छॾ, ऐं हाणे मां तो सां गॾु न रहंदसि। या मुखे मारे छॾ या मुखे तलाक ॾेई छॾ। मां तोखे तलाक कोन ॾींदुसि, छो त मूंखे तोसां प्यार थी वियो आहे। जेकॾहिं जी तो मुखे तलाक न ॾिनी न त मां अदालत में वेंदसि। अदालत? अदालत में तोखे केरु पहुचाईंदो? मां तोखे हवेलीअ खां निकिरण ई न ॾींदुमि, कैद करे छॾींदुमि। सॼी उमिरि हिन कैद में सड़ी मरी वेंदी। इहा तुंहिंजी भुल आहे। तूं मूंखे छा पर कंहिंखे बि कैद करे कोन सघंदे, छो त तुंहिंजो मौत हाणे पीर एहसान अची वियो आहे। तुंहिंजो कंहिं दिमाग़ ख़राब कयो आहे छा? तोखे इहे पटियूं बसरां पढ़ायूं? न, मुंहिंजो दिमाग़ ख़राब न आहे थियो। हाणे त मां तोखां बेज़ार थी वई आहियां, ऐं मूंखे तोखां नफ़रत आहे, नफ़रत। छा थी चई? हाणे तो बकवास बंदि कर। छा है? कागज कागज कोन? अरे कागज किथे नहीं? कंहिंजे नाले ते ने? अॼु ॿियो ॾींहुं थियो मुंहिंजो वात बचियो पियो। अॼु ॿियो ॾींहुं थियो मुंहिंजो वात बचियो पियो। अॼु ॿियो ॾींहुं थियो मुंहिंजो वात बचियो। हल ॿुधो, कबूतर पियो अचे, इहो कंदो असांखे ख्वार। पहिरियां हिनखे कढो, पोइ कबूतर खे सर कयो। अरे हल हल तूं हल। अरे हेॾिया इहो बचियल वात बंदि कयां। साहब वातड़ो मुंहिंजो बंदि कंदे त पोइ मां साहड़ो कीअं खणंदुसि? अॻु में बि मूंसां ईअं थियो, डॉक्टर 11 सुइयूं हयूं त पोइ मूं साह खयूं। अरे साह नक मां खणबो आहे, वात मां न। बराबरि माण्हू साह नक मां खणंदा आहिनि, पर मूंसां हिकिड़ो मसइलो आहे जो मुंहिंजा 6 पर वञी नक सां था लॻनि, इन करे मां साह नथो खणी सघां, बाक़ी मुंहिंजो पीउ खणंदो आहे। जाफर जी सर। इन्हीं कबूतर के हेॾे मोकिल। हाज़िर सर। अरे वञ साहब सां ॾेई दो। साईं वञा थो सूबेदार साहब। नंढा मसइलो इहो आहे ते सूट असांजे कुराड़ियुनि खां सिबरायो हुई, ते असांखे सिलाई ते ॾेई वञे। हल हल चई पुट जो हल। सिलाई बि नथा ॾियनि, वेड़ा नथा। अस्सलाम वालेकुम साहब। वालेकुम अस्सलाम। सलामड़ो थियो, हाणे कलामड़ो ॿुध। अॼु ॿियो ॾींहुं थियो मुंहिंजो वात बचियो पियो। अरे बात बंदि कर, मूंखे मथे में सूर आहे। मथे खे ज़ोर ॾे बटे। साहब ज़ोर हजाए थो, पर हिन बाह में मूंखे खखर खाधो आहे, हेॾां थोरो फिरी अचां। अच अच अच, ज़ोर ॾे मथे खे। रुगो हराम जूं मानियूं खाई, ज़ोर ॾे मथे खे। कबूतर ज़ोरनि जो वॾो सुरीलो आहे। साहब सुखिया, मुंहिंजो पीउ बि जेको हो इहो धंधो कंदो, मालिश जूं शीशियूं खणी ऐं माण्हुनि जूं मालिशूं कंदो। हिकिड़े ॾींहुं बि झंग मां पियो वञे, उते हिकिड़ो धाड़ेल मिलियुसि, उन जी मालिश कयईं, हुनखे ॻाल्हि न वणी, 11 गोलियूं हणी मुंहिंजे पीउ खे मारे विधईं। मसइलो आहे त तूं उहो कमु न कजां मूंसां। हाणे इहो ज़ोर ॾे या मथो थो हणी वियो? साहब ॾाढो थो ॼां, पर छा आहे, हथ आहे मुंहिंजो कुझु थकल। जीअं तव्हां चोरनि खे मोचड़ा हणंदा आहियो, तव्हांजा हथ थकिजी पवंदा आहिनि न। साहब हे डंडड़ो जलेबी त 2 हथनि सां ज़ोर अजाई थकंदा आहिनि। अरे गुस्ताखी न कर, डंडो पंहिंजो हथी को कर, ज़ोर दे चङी तरह। यको फ्री बि न थी। साईं मां केर में आहियां, मां फ्री कोन आहियां। साहब इहो जेको नबू कमदार आहे, जंहिंखे त केॾी महिल को साट ओड़े परे खां ॼण भॻल टांगो पियो थो अचे। वञनि था, ज़ोर वञनि था।
ज़ोर भला न वार ॻाल्हि ॿुध हा भला कलाम को ॿियो बि ईंदो अथई या रुॻो वात फटियो पियो अथई जलाल जो ईंदो आहे जलाल सम्झ मुंहिंजो पीउ हो उहो फनकार मुंहिंजे हिन जिस्म में घिरियल आहे उन जो कलामड़ो ॿुधायां हाणे मथो घटि हण मूंखे कलाम ॿुधा जलाल चांडे वारो हा एॾी देरि करे छो था यार अचो इहो ईंदो आहे हा वाह वाह चई थो ॿुधायां ओ एॾी देरि करे था ओ यार अचो एॾी देरि करे मुर्शिद साईं आज दुआ सां तूं दुखी पियो आहे पाह पर में देरि न आहे रबु कमदार वरी कंहिंखे चूचड़ी ॾेई आयो आहीं मुर्शिद साईं पीर अहसान बहादुर खे कंधे आयो आहियां हिकु हाणे ममण मचल वारो आहे ॿई हिक ॿिए खे ससूअ लाइ मारण लाइ तयार थी वियासीं रबु कमदार तूं रिंगट खे लॻो पियो हुज पर मूंखे मुराद ऐं लौंग हथ करे ॾे त मां हिननि ते पंहिंजा हथ सिधा कयां मुर्शिद साईं बहादुर पीर अहसान ससूअ तां अटकी पिया आहिनि इन मौक़े जो फ़ाइदो वठी पाण जेको आहे अॻुवा कराए छॾियूं लौंग खे ऐं मुराद खे इल्ज़ाम हणूं बहादुर जा वाह जो मज़ो ईंदो रबु फ़कीर मां पीर अहसान जी बर्बादी चाहियां थो मां चाहियां थो त पीर अहसान हितां पटा ॾेई भॼी वञे वाकर मुर्शिद साईं अहिड़ो न पीर अहसान खे काबू कंदो साईं जहाज में चढ़ी भॼी वेंदी ॿाहिरि विलायत हिते वेहंदी बि कोन को ओ इहो कमु कर न जो पीर अहसान पाण ई विलायत भॼी वञे न त हिते हूंदो त मुंहिंजे हथ मारिजी वेंदो कम खे खयों बीठो आहे मुर्शिद साईं रुगो तुंहिंजी दुआ खपे कमदार नबू मुंहिंजी दुआ हमेशह तोसां गॾु आहे शल कोसो वाह न लॻंदी सदाई आबाद हूंदे सच पुछो त अव्हां बि मूंखां हिकु पल बि न आहियो विसरिया पर छा औरत ज़ात आहियां न